ठुल मां ख़बर आहे अवां सां शेयर कयो पिया। फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठुल में तेलसीमा जे बीमारी विगे ॿ ॿारड़ा फोतो घरनि में कोरा मतल आहे। ठुल जे ॻोठ छुटो ढूल जी रवासण 9 वरियनि जी सीमा धीअ नेसा ढूल तेलसीमा जे बीमारी में फौत थी वई आहे ऐं ठुल जे सदुराबाद महले जे रवासी 3 वरियनि जो अब्दुल ख़ालिक पुटो ख़ालिद बुढ़ो बि तेलसीमा विगे फौत थियण ते वारसनि जे घरनि में कोरा मतल आहे। जॾहिं त ठुल भर पासे जे इलाइक़नि में केतिराई ॿारड़ा तेलसीमा जे बीमारी में मुब्तला आहिनि, जॾहिं त रत जी खोट सबबि ॿारड़नि जूं ज़िंदगियूं दाअ ते लॻल आहिनि। सियासी समाजी अॻवाननि सरवाणो लाशारी जावेद सागर बिरोही ज़फर सिंधी मोहम्मद बश्क बिरोही गुलाम यासीन गोपांग ऐं ॿियनि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ठुल में रत जी ब्लड बैंक क़ाइमु करे ॿारड़नि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। मीरपुर ख़ास थाने जे शहीदनि खे भेटा पेश कजे थी। 18 अक्टूबर 2007 कार सास्तानीअ जे शहीदनि खे ख़ैरात अक़ीदत पेश करण जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले मीरपुर ख़ास पारां सिटी ऑफिस अॻियां हिकु तक़रीब कोटाई वई। कारसाज़ जे शहीदनि जी यादि में थियल तक़रीब में हज़ारें अहलकार ऐं कारकुन शिरकत कई। औरतुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वीडियो लिंक ज़रिए ख़िताब ॿुधण लाइ वॾी स्क्रीन पिणु लॻाई वई। तक़रीब के ख़िताब कंदे पीपल्स पार्टी के ज़िले सदर मीर मुनव्वर अली डालपुर मीर हसन डोनकी खैरुन्निसा मुग़ल मीर तारिक शमीम आराई पंवर सैयद जुल्फ़कार अली शाह ऐं ॿियनि चयो त असानीअ जो ज़िम्मेवार अवाम ख़िलाफ़ नाकाम साज़िश आहे। पीपल्स पार्टी जंहिंखे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे कारकुननि पंहिंजी रत सां नाकाम कयो। पीपल्स पार्टी जे कारकुननि जी जमहूरी जिदोजहद खे पूरी क़ौम सलाम पेश करे थी। ॻाल्हाईंदड़ पीपल्स पार्टी के ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ क़ुवतूं अॻु बि नाकाम थियूं ऐं ॿीहर नाकाम थींदियूं। ॻाल्हाईंदड़ बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। 2024 जी आम चूंडुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम ताक़त सां सॼे मुल्क में क्लीन सूप कंदी। ॻाल्हाईंदड़ हिन वधीक चयो त पीपल्स पार्टी फ़लस्तीन जे मज़लूम अवाम ख़िलाफ़ इसराइली दहशतगर्दी जी सख़्त मज़ामत करे थी। तक़रीब में असाने जे कातलनि ऐं फ़लस्तीन जे शहीदनि जे इसाले सवाब लाइ फ़ातिहा ख़्वानी कई वई। ऐवान साफ़त सोमार समेज़ो सकरन पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी जा बरतरफ़ मुलाज़िम जेकी 173 ॾींहं खां सरापा एहतजाज आहिनि, 3 मुतासिर मुलाज़िमनि जो चवणु आहे त हिन इदारे जी जॾहिं खां चार्ज तसवुर मलिक खे मिली आहे तॾहिं खां ई इदारो तबाही तरफ़ तेज़ी सां वधी रहियो आहे। असांजो ही एहतजाज 6 महीननि खां हलंदड़ आहे, पर अफ़सोस जो असां सां इंसाफ़ नथो कयो वञे ऐं नेशनल फूड जी इंतज़ामिया ॿुधण लाइ तयारु नाहे। जॾहिं त 20 जुलाई ते PPMNA ऐं चेयरमैन बराए मुतासिर मुलाज़िमिन डॉक्टर कादिर मंदोखेल पारां PCC मुलाज़िमनि खे पको करण जो फ़ैसिलो करे अदरी खे लेटर जारी करे छॾियो हुयो, पर असां सां इंसाफ़ न थी सघियो आहे ऐं वफ़ाक़ पारां हिन इदारे जी बहितरी लाइ कमेटी जोड़ी वई हुई, जंहिंमें डॉक्टर यूसुफ ज़फ़र खे इदारे जो नाइब सदर चूंडियो वियो ऐं नोटिफिकेशन जारी बि कयो वियो, पर नेशनल फूड इंतज़ामिया उन कमेटी खे बि 3 ॾींहं अंदरि नोटिफाई करे छॾियो। असीं चीफ जस्टिस पाकिस्तान निगरान वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ मिनिस्टर कौसर अब्दुल्ला साहब खे अपील कयूं था त असां सां फ़ौरी इंसाफ़ कयो वञे। न्यू सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग जे तरफ़ां मलेरिया ऐं डेंगी बुखार में रोज़ाना इज़ाफ़े जी पेश नज़र न्यू सैदाबाद शहर में अकील अहमद लगारी उम्मीदवार PS 56 जे हुकुम ते स्प्रे कयो पियो वञे। अकील अहमद लगारी चयो आहे त मूंखे शहर ॻोठ अज़ीज़ आहिनि ऐं मुंहिंजो फ़र्ज़ु थिए थो त आउं पंहिंजे ख़र्च ते शहर ऐं ॻोठ में स्प्रे करायां ऐं DHO मटियारी जे अदम दिलचस्पीअ जी वजह सां सिविल अस्पताल जा इंतज़ामात सही न आहिनि। मलेरिया ऐं डेंगी जा केस वधनि पिया, स्प्रे पूरे तालके में कराया वञनि। असांजी जमात ख़िदमत ख़ल्क़ करे रही आहे ऐं इंशाअल्लाह कंदी रहंदी। मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई संजोरो पुलिस कार्रवाई करे चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे मालिक हवाले करे छॾी। उन सिलसिले में SHO संजोरो अली अकबर खोखर मीडिया के ॿुधायो त कुछ वक़्त अॻु साफ़ी मोहम्मद असलम आराइन जी मोटरसाइकिल चोरी थी वई हुई, जेका पुलिस कार्रवाई कंदे हथ करे मोटरसाइकिल साफ़ी हवाले कई आहे। SHO मुताबिक़ SSP सांगड़ सदाम हुसैन ख़ासि अली जी हिदायतुनि ते कंहिं बि ॾोहारी या मंशात फ़रोश खे बख़्श न कयो वेंदो, उन्हनि मथां केस दाख़िल कया वेंदा। मीरपुर ख़ास नओं कोट थाणे जे अदगोड़ हाजी सुल्तान टिंगड़ी वासी पीरसन उमर शख्स मोहम्मद याकूब टिंगड़ी ऐं संदसि पुट अता मोहम्मद टिंगड़ी ऐवान साफ़त मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त असांखे नफ़ीस नगर पुलिस पोस्ट इंचार्ज ASI गुलज़ार टिंगड़ी ऐं सिपाहीन अली ख़ान गर्गे सिद्दीक़ होत
ख़बर आतलो मीर चांडियो वसीम चांडियो बिला जवाब तंग करे असांखे हर रोज़ हिरासा करे तंग कनि था। जॾहिं त 2 साल अॻु मुंहिंजी न्याणी ख़ुर्शीदा खे मुस्तफ़ा जरेड़ो नाले शख़्स अगवा कयो ऐं अॼु ॾींहं ताईं पुलिस ज़ाहिर नाहे करे सघी न ई को अॼु ॾींहं ताईं केस दाख़िल कयो वियो आहे। ऐं कुझु ॾींहं अॻु मुंहिंजे पुटु अता मोहम्मद टिंगड़ी खे पुलिस पोस्ट नफ़ीस नगर जे ASI गुलज़ार टिंगड़ी बिना कंहिं ॾोह ऐं केस जे चोरी जे इल्ज़ाम में 10 ॾींहं ताईं गिरफ़्तार करे पुलिस पोस्ट ते रखी मारकुट कंदो रहियो ऐं टियों ॾींहुं मूंखां 3000 रिश्वत वठी मुंहिंजे पुट खे छॾियो वियो आहे। ऐं वरी गुज़िरियल ॾींहुं सिल्वर मोरी पुलिस पोस्ट जे इंचार्ज ASI इमदाद घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि खे हिरासा करे 5 बकरियूं ऐं पाणीअ वारो रूटर खणी विया ऐं हिक बकरीअ जे घर में टंग भञी घर में भञ डाह करे विया आहिनि। ऐं मुंहिंजे नंढे पुटु 9th क्लास जे शागिर्द फिदा टंगड़ीअ खे पिणु तंग करे रही आहे ऐं उहो ख़ौफ़ खां स्कूल बि नथो वञे। मुतासिर पीरसन शख़्स DIG मीरपुर ख़ासि ऐं SSP मीरपुर ख़ासि खे अपील कई आहे त बिला जवाज़ तंग कंदड़ पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। सूमार समय जो ब्यूरो चीफ ज़िले दादू MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ दादू में कार सासानीअ में बम धमाकनि में शहीद थियल जानिसारनि जी 16वीं वरसी मल्हाई वई। कार सासानीअ जी शहीदनि जी यादि में पीपल्स पार्टी ज़िले दादू जी क़यादत पारां प्रोग्राम मुनक़द करे जलसो कोटायो वियो। ख़बर मौजूद मुल्क जी दादू में भी पीपल्स पार्टी के ज़िले क़यादत पारां ज़िले काउंसिल में जलसो कोटायो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी अॻवाननि वर्करनि ज़ालनि ऐं ज़ालनि वॾे अंग में शिरकत करे कार सासानीअ जे शहीदनि खे भेटा ॾेई सलूक सलाम पेश कयो। अॻवाननि में ज़िले सदर सरदार रफ़ीक अहमद जमाली, साबका सूबाई वज़ीर फ़ियाज़ अली ख़ान बुट, इरफान ज़फ़र लगारी, गुलाम शबीर अबड़ो, गुलाम दस्तगीर गोरड़, महमूद खान मैसर, सैद मोहम्मद शाह सीता, मुमताज़ अली जोखियो, जमीर अहमद मैसर, मुजाहिद अली गोरड़, वकील रियाज़ हुसैन डेरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी कार सासानीअ जे शहीदनि जी यादि ताज़ो करण जे लाइ हर साल जीअं अॼु बि संदसि ॾिनल क़ुर्बानीनि खे यादि करे भेटा पेश करे सलूक सलाम पेश कयूं था। पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजनि कारकुननि खे यादि रखी अॻिते वधी आहे। ईंदड़ वक़्त बि पीपल्स पार्टी हमेशह जीअं अॻभरी रहंदी। पिंडाल में वॾी स्क्रीन लॻाई वई, जंहिंखे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कयो। जियाला GA भुट्टो जा नारा लॻाए फलक शगाफ़ कया ऐं नारनि जी गूंज सां पिंडाल में वेठल वर्करनि ज़ालनि उथी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जोश ऐं जज़्बे सां नारेबाज़ी करे शानदार इस्तक़बाल कयो। ख़िताब ख़त्म थियण ताईं PP जा जियाला वेठा रहिया। दियालो हक़ TV न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद उमर। 3 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गोली लॻण करे फ़ौत थियल पुलिस जमादार जो केस नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। तफ़सील मूजिबि प्रियालो थाणे जे अदगाड़ी मोरीअ जे ॻोठ महरदीन खेड़ो में 3 ॾींहं अॻु ॻोठ महरदीन खेड़ो में पुरस्कार नमूने गोली लॻण करे फ़ौत थियल पुलिस जमादार सनाउल्ला खेड़ो जो क़त्ल केस संदसि भाउ नसरुल्ला खेड़ो प्रियालो थाणे ते नामालूम 4 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कराए छॾियो। पुलिस मूजिबि मक़तूल सनाउल्ला खेड़ो जे भाउ फरियादी नसरुल्ला खेड़ो केस में ॼाणायो त संदसि मक़तूल भाउ सनाउल्ला पंहिंजे घर अंदरि पधर में सुतल हो त नामालूम 4 जवाबदारनि खेसि पिस्टल जा फायर करे खेसि गोली हणी क़त्ल करे विया आहिनि। झरक रिपोर्ट लखा ॾिनो। झरकाई पाकिस्तान पीपल्स पार्टी ठट्टो पारां कारसाज़ जे शहीदनि जी यादि में तक़रीब ठट्टे में मुनक़द कई वई, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान ज़िले काउंसिल मेंबर माशूक शफ़ी बबर, ज़िले काउंसिल मेंबर ग़ुलाम नबी मल्लण बबर, PPUC सदर PPUC झरक ग़ुलाम नबी बबर, वली फारम चेयरमैन UC टंडो हाफ़िज़ शाह अख्तर दिल, ज़िले काउंसिल मेंबर ग़ुलाम हैदर शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में UC झरक, UC ओंगर, UC टंडो हाफ़िज़ शाह, UC सूफ़ शोरो ऐं आसपास जे इलाक़नि में समय गाॾियुनि जो काफ़िलो ठटे पहुतो, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठटे जे सदर सादिक मेमण इस्तक़बाल करे संदन शुक्रियो अदा कयो। उन मौक़े ते माशूक शफ़ी बबर साफ़िन सां ॻाल्हाईंदे छो त ज़िलो ठट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़िलो आहे। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरे पाकिस्तान में इलेक्शन खटींदी। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। पाकिस्तान जी वाहिद पार्टी आहे पीपल्स पार्टी आहे, जेकी पाकिस्तान मक़बूल तरीन पार्टी आहे।